नाज़रीन, नवां जतोई में चूंडियल नुमाइंदनि जी नाअहली सबब तरक्याती कम न थी सघिया। शहर की बहाली लाइ करोड़े रुपया बजट भी करप्शन के वर चढ़ण करे शहरी बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहिनि। उन हवाले से ॾिसूं था शोबान अली अबड़ो जी ही रिपोर्ट। इन वक्त मौजूद आया नवा जतोई भरसा गोठ वारिया से मुख्तलिफ गोठन में वेंदड़ लिंक रोड जिते हंधा हंधा रोड के वॾा खॾा पजी आहिनि। अचो त इन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हितां जी रवासिन का वधीक न छा ही रोड तक़रीबन 32 सालन खां ठहियो आहे। 32 साल पहिरियां रोड ठहियल आहे। असांजा वॾा ॻाल्हि कंदा आहिनि त हिन रोड ते हज़ारे क़ौमूं अचण वञण आहे ऐं अलाए केतिरा ॻोठ आहिनि। यूसी फतूबलाल, यूसी ललिया, यूसी दर्स ऐं मां त सम्झां थो 50 यूसियूं आहिनि जेकी 100 खां मथे ॻोठ आहियूं असां ऐं अलाए केतिरियूं सारियूं ज़ातियूं आहिनि जेके हिन रोड तां गुज़र कनि थियूं। ही रोड जेको दादू मोरो मेन रोड मां निकिरे थो लिंक रोड वारियासो, इहो पुरण ॾेपार जा मना या खाई हेॾां मलक ताईं वञनि था माण्हू, अचण वञण आहे पर रोड असांजो रिपेयर न थियो आहे। जीअं ठहियो आहे तीअं रिपेयर न थियो आहे। ईअं त अर्ज़ु आहे त ही रोड 30 सालनि खां वठी ख़राबु आहे। असांखे अच वञ में ॾाढी तकलीफ़ आहे। ही नंढड़ो मां खयों वेठो आहियां, हिन जी टंग भॻी पई आहे। जेका गाॾी अचण लाइ तयारु कान्हे, मां बेवस थी स्कूटर ते वञा थो डॉक्टर ॾे। इन जे लाइ असां अर्ज़ु था कयूं त ही रोड असांखे जल्द अज़ जल्द ठाराए ॾींदा त साईं जन जी महिरबानी थींदी। गरीब माण्हू वञनि काॾे, रोड ठाराइनि, इन्हनि खे महिरबानी करे रोड ठाराइनि। ठह नहीं कोन 10 साल गुज़रिया आहिनि, 20 साल गुज़रिया आहिनि, 25-30 साल गुज़रिया आहिनि। मालकी कान्हे हिन रोड जी। असांजो सिंध जो वज़ीर आला आहे, असांजो रोड जेको वारिया सो लिंक रोड आहे सॼो ख़तमु थी वियो आहे ऐं असां प्यादल बि हली नथा सघूं। ऐं बिराए महिरबानी करे असांखे रोड रस्ता जेके बि आहिनि सभु ॻोठाणा असां गॾिजी एहतिजाज कयूं था। बिराए महिरबानी करे असांखे रोड पको करायो ॾिनो वञे। पर जेको रोड जी हालत ॾिसो, रोड बिल्कुलु ख़तमु आहे। महिरबानी रोड जो कमु करायो वञे। असांखे त ख़बर ई न आहे त रोड कॾहिं ठहंदो, असां उमेद ई न आहे रोड जी। ठीकु आहे, रोड जी बिल्कुलु हालत पतली आहे। वाह, इन लाइ महिरबानी करे रोड असांखे ॾिनो वञे, ठाहियो वञे। असां जेको आहे वज़ीर आला वज़ीर खे इतला कयूं था, पर महिरबानी असांखे रोड ॾिनो वञे। रोड जी बिल्कुलु पतली हालत आहे। हेतिरा ॻोठाणा, हेतिरी आवाम आहे। असां त वोट ॾेई पीपी खे साहिब कंहिं बि असांखे कंहिं महिल ते सहूलियत